मालाकंड ऑपरेशन सटियल माण्हुनि जी सिंध आमद खिलाफ सिंधु तरक्की पसंद पार्टी के सॾ ते रनकुनि बावजूद सीएम हाउस आरो धरणो हणण बाद यादाश्तनामो जमा करायो वियो आहे। घर वज़ीर डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा सीएम हाउस में डॉक्टर कादिर मक्सी जी सरबराही में 5 रुकनी वफ़द सां ॻाल्हियूं करे सतब जा 3 कारकुन मारिजी वञण वारे वाक़े जी अदालती जांच कराइण ऐं एडी ख्वाजा जी सरबराही में हिक जांच कमेटी जोड़ण जी ख़ातिरी कराई आहे। सतब जा 3 कारकुन उन वक़्तु मारिजी विया जॾहिं पुलिस कराची नार्दर्न बाईपास वटां धरणे में शिरकत लाइ वेंदड़ हिक काफ़िले ते फायरिंग करे ॾिनी। फायरिंग के नतीजे में सतब जा 2 कारकुन थॾे ते मारिजी विया ऐं 15 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे इस्पताल पहुचायो वियो जिते हमज़ा नाले हिकु वधीक कारकुन दम धणी हवाले कयो। धरणे में शिरकत लाइ वेंदड़ काफ़िलनि खे जामशोरो ऐं हैदराबाद बाईपास वटि रोकियो वियो। उन मौक़े ते पुलिस फायरिंग ऐं शेलिंग बाद केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो। एसटीपी जे धरणे खे रोकण लाइ कराची जे फुहारा चौक ऐं वज़ीर आला हाउस ॾांहुं वेंदड़ रस्ता कंटेनर्स ऐं बैरियर्स सां बंदि कया विया। सतब जे सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जी सरबराही में नॉर्दर्न बाईपास खां निकतल कारकुननि जो मुख़्तलिफ़ हंधनि तां गुज़रंदे सतब जो काफ़िलो सीएम हाउस आरो पहुचण में कामयाब थियो, जंहिं बाद पीआईडीसी वटि धरणो हयो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे डॉक्टर कादिर मक्सी 17 जून ते सिंध पंजाब सरहद ते धरणे जो ऐलान कयो। हुन चयो त धारियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतिजाज बणियल आहे। सिंधियुनि खे धारिया कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। बाद में डॉक्टर कादिर मक्सी जी सरबराही में डॉक्टर हकीम हालीपोटो सिंध हारी कमेटी जे अज़हर जतोई समेत 5 रुकनी वफ़द डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा ऐं वॾे वज़ीर सां मुलाक़ात करे यादाश्तनामो पेश कयो, जंहिं में सुपर हाईवे ते थियल वाक़े जी अदालती जांच कराइण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं एडी ख्वाजा जी सरबराही में कमेटी क़ाइम कई वई। बाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर कादिर मक्सी चयो त हक़नि लाइ संदनि जिदोजहद जारी रहंदी। हुन चयो त सीएम हाउस में हुननि डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा खे यादाश्तनामो पेश कयो। आज हम वजीर आला को पैगाम देने आए हैं, लेकिन 17 तारीख को हम वजीर आजम और सदर को पैगाम भेजेंगे। सिंध कोई आलमी यतीम खाना नहीं है, सिंध सिंधियों का मादे वतन है, सिंधी इस वतन के हाकिम रहेंगे और कोई नहीं रहेगा। आज हुक्मरानों ने ये साबित किया है कि सिंध में बर्बादी आ सकती है सिंधियों को तबाह करने के लिए। दहशतगर्द आ सकता है, बाजोर सवाद से आदमी आ सकता है, अफगानिस्तान से आ सकता, बंगाल बर्मा से कोई आ सकता है, वो कराची में रह सकता है। लेकिन जो धरती के बेटे हैं, धरती की माएं हैं, धरती के बहनें हैं, उनको कराची में आने से रोकना है, बंद करना है। गोलियों हणन हिन पट ते सुम्ही रहिजो, का ॻाल्हि कोन्हे, का ॻाल्हि कोन्हे, हिन पट ते सुम्ही रहिबो।